अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान गोपांग। रिपोर्ट शामिल कयूं था वहीद अली मला। सिंध जो अवाम हूअं बि ग़ुलामी जी ज़ंजीर में जकड़ियल आहे। छा सिंध जी तालीम बि उन ग़ुलामी में अहिड़नि उस्तादनि ज़रिए वधीक जकड़ियो पियो वञे। ग़रीब अबोज अवाम उन उमेद ते पंहिंजा बचा तकलीफ़ूं सही स्कूल में दाख़िल कराइनि था त असांजा ॿार स्कूल में पढ़ी उन वॾेरनि ऐं जागीरदारनि सां मुआदो अटकाए पंहिंजो हक़ छिनी वठंदा, लेकिन हिते त कमु ई उबतो लॻो पियो आहे। हीअ तस्वीर पाकिस्तान जी हिकु वॾे इदारे IBA हाई स्कूल टंडो मीर अली जी आहे, जिते नियाणियुनि खे बीहारे हिकु भित ते उस्ताद जे पेरनि में लिखायो पियो वञे। छा उन नियाणियुनि जी उहा इज़त आहे जो उन्हनि खां इम्तिहान या टेस्ट बग़ैर के फर्नीचर ते वेहण बजाए हिकु कैदी वांगुरु बीहारे हिकु उस्ताद जे पेरनि में उन्हनि खां लिखायो पियो वञे। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त उहो उस्ताद कंहिं वॾेरे जागीरदार जो माण्हू आहे जेको हिननि नियाणियुनि जे ज़हन में उहा ग़ुलामी वारी ज़ंजीर जकड़ण में रुधल आहे। अखरनि में त पोइ तालीम खाते जी नाअहली आहे जो ही हशर आहे। उन मामले जो वज़ीर आला सिंध, सूबाई वज़ीर तालीम ऐं ॿियनि खे सख़्तीअ सां नोटिस वठणु घुरिजे।